अस्सलाम वालेकुम नाज़रीन, लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू सां गॾु आहियां क़ासिम राजपर। नाज़रीन, 4 मार्च सिंध जी तारीख़ जो हिकु अहम ॾींहुं, उन ॾियारे जे हवाले सां अॼु ई असां प्रोग्राम रखियो आहे ऐं हीउ प्रोग्राम उन मक़सदु तहत कयूं था त जीअं सिंध में शागिर्द तहरीक जी हिकु बुनियादु मज़बूत थिया। हूअं त विरहाङे खां अॻु में बि सिंध में शागिर्द तहरीक जी हिकु वॾी तारीख़ रही आहे, पर पाण जेकॾहिं विरहाङे खां पोइ ॾिसंदासीं त उहो 4 मार्च 1967 सिंध जी तारीख़ जो ऐं शागिर्द तहरीक जे हवाले सां हिकिड़ो अहम ॾींहुं आहे। अॼु प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहिबु असांजो महिमान आहे, पर उन खां अॻु मां इहा तव्हां ॻाल्हि ॿुधाईंदो रहां त अॼु को प्रोग्राम जेको ही थी रहियो आहे, हीउ एजाज़ साहिब जो जेको किताबु आहे 4 मार्च सिंधी शागिर्द जदोजहद, उनजो महूरत थी रहियो आहे। उन सां गॾोगॾु जेका तक़रीब रखियलु आहे उन में ख़ासि तौर जेके 4 मार्च जा हीरोज़ आहिनि उहे शामिल आहिनि। प्रोफेसर एजाज़ साहिब जो जेको 2 किताब अॻु में आहिनि, हूअं त खोड़ संदन किताब आहिनि, पर कराचीअ जो केस ऐं 1 यूनिट ऐं सिंध तमामु घणो मशहूरु आहिनि, लगातार छपाई हेठां आहिनि, छपिजी रहिया आहिनि। एजाज़ साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी ऐं कोशिशि कंदाऊं शायदि पाण 2-3 सालनि खां लगातार पोइ जिते बि हुयासीं इहो प्रोग्राम कंदा रहिया आहियूं। भला 4 मार्च 1967 पाण अॼु 2000 में पहुता आहियूं, असां सिखियो छा आहे? साईं, अर्ज़ु हीअ आहे त हीअ हिकिड़ी अहिड़ी तहरीक हुई जेका सॼो सिंध में शागिर्द जदोजहद जेका हुई घणे वक़्तु हली पे। जीअं पाकिस्तान ठहियो त कराची खे जुदा कयो वियो, तहरीक हली कराचीअ में, सॼी सिंध में जेके असांजा नूरुद्दीन सरकी साहब वारा, हाशिम मेमन हो, शमशेर हैदरी हो, मज़हर सिद्दीकी, अहिड़ा घणेई माण्हू हुआ जिन इहे कम पे कया। हिकिड़ो मिसिंग नूर मोहम्मद मेमन साहब प्रोफेसर हो, उहो इन तहरीक पे हली। आख़िर हलंदे हलंदे उहा त खणी विया हलिया कराची। वरी आयो 1 यूनिट, त 1 यूनिट जे हवाले सां तहरीक थोरी अञा वधीक ॼण मज़बूत थी। वरी आई ॿोली, पर इन विच में छा थियो, जॾहिं तव्हां इमेजिन कयो जॾहिं कराची यूनिवर्सिटी में, जॾहिं सिंध यूनिवर्सिटी कराचीअ में, त उनखे शिफ्ट करे 46 में यूनिवर्सिटी क़ाइमु थी, सिंध यूनिवर्सिटी। सही, बिल्कुलु। 51 में उनखे हैदराबाद शिफ्ट कयो वियो ऐं उहो बि ज़ोरी आहे। हालांकि इहो फ़ैसिलो थियल हो लियाकत अली ख़ान जो, क़ाइद आज़म साहिब जो, ॿियनि जो त बाबा तव्हांजो तालीमी इदारा आहे, तव्हां न हटाइबा। हटाए वियो, उहो उते हलियो। पोइ जेके CSP ऑफिसर आया ऐं उहे जेके उन्हनि वठी वियो, शुरू कयो। हसन अली अब्दुर्रहमान साहिबु सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर हो, आलिम माण्हू हो, स्कॉलर हो, बैरिस्टर हो, ऐं उन भुट्टे साहिब जो दोस्त हो। पहिरियों उनखे जॾहिं वाइस चांसलर मुक़ररु कयो त यूनिवर्सिटी हलणु लॻी तमामु सुठे नमूने। पर मसरूर हसन तंहिं ज़माने में इहो कमिश्नर हो, उन इहो चाहियो त मां सिंडिकेट मेंबर हो, सिंडिकेट मेंबर हुयो, त छो न मुंहिंजे डिक्टेशन ते यूनिवर्सिटी हले। हसन अली साहिबु इंसाफ़ पसंदि माण्हू हो, मेरिटोरियस माण्हू हो, मेरिट ते कमु पियो चाहे, पढ़ियल लिखियल माण्हू हो। इन करे हुननि बि ॻाल्हि न ॿुधी त अयूब ख़ान जेको डिक्टेटर हो ऐं मलिक अमीर मोहम्मद ख़ान गवर्नर हो वेस्ट पाक, इन्हनि गॾिजी मसरूर जे चवण ते हसन अली साहिबु हटाए छॾियो। हसन अली साहिबु हटाए त शागिर्दनि में तव्हां थी वञे, हिकिड़ो पीसफुल माहौल, अमन पसंदी वारी ॻाल्हि हली पई, त उनखे ख़तमु करण लाइ हिननि कोशिशि कई, जंहिं ते काफ़ी गौर थियो। भले उस्ताद बि नाराज़ थिया, सिंध जा अदीब शाइर सभु जेके आहिनि स्कॉलर, उहे बि नाराज़ थिया, पर बहरहाल हसन अली साहिब खे हटाए वियो। त शागिर्दनि में थोरी तहरीक वधीक आई। हाणे इहो ॾिसो न, अॻु में दुनिया सॼे में, सॼी दुनिया जी तारीख़ तव्हां पढ़ूं त उन में तहरीकूं हलियूं आहिनि, उन्हनि तहरीकुनि तब्दीलियूं आंदियूं आहिनि, या शागिर्द या लेबर, या शागिर्द या लेबर। सही। हाणे हारी तहरीक बि कंहिं हद ताईं बिल्कुलु हिंदुस्तान में ॾिसूं था, लैटिन अमेरिका में, ॾखण अमेरिका में, त जेकॾहिं शागिर्द मूवमेंट तहरीक न हले हा त सिंध जा मसइला तमामु घणा उनखे हथी न मिले हा। उहा हथी इन करे मिली जो शागिर्द तमामु तेज़ीअ सां निकिरी आयो ॿाहिरि, ऐं हसन अली साहिब जे हक़ में सॼी मूवमेंट हली। उन में पोइ जेको आहे सो यूसुफ लगारी जो असांजो किरदारु आहे तमामु वॾो। ॿियनि शागिर्दनि पहिरीं हुन साथ कोन पियो ॾिनो। पोइ यूसुफ लगारी चयो मां अकेलो हलायां मूवमेंट। इन विच में हज़ारे शागिर्द निकिरी आया। पोइ मसूद नूरानी बि आयो, त मुंहिंजी पीरज़ादो बि आयो, साईं मुंहिंजा यूसुफ टालपुर बि आयो, ॿिया बि केतिरा दोस्त आया। ऐं इन खां अॻु में LMC जेका हुई लियाकत मिल, उन में कर्नल नजीब जेको रिटायर्ड फ़ौजी हो, उहो जीअं डॉक्टर कामिल राजपर उहिदेदार हो, सुलेमान शेख, डॉक्टर ग़ुलाम रज़ा भुरगड़ी, ॿिया केतिरा, उन्हनि खे रस्टी करे जेल में विधई।
त इहा सॼी मूवमेंट जॾहिं गॾिजी वई ॿारनि ॿरियो पियो हो ॿारनि भरियो पियो सही। पोइ हुन में यूसुफ लगारी मसूद नूरानी मुंहिंजी हिन सभिनी असां सभु गॾिजी पियासीं ऐं पोइ 8 ॾींहं उहा मूवमेंट हली त बाबा हसन अली खे वापसि कयो ऐं यूनिवर्सिटी पर बहरहाल गवर्नमेंट न ॿुधी ऐं मसूद साहिबु कामयाबु थी वियो हलियो अहिड़े नमूने सां 207 शागिर्दनि खे मोचरा हणी जिते हीअं राजपूताना अस्पताल हा आहे सही बिल्कुलु उते मोचरा हणी कुटे राति जो हुनखे सेंट्रल जेल में बंदि कयो वियो ऐं पोइ जेके अज़ियतूं उन्हनि खे मिलियूं उन्हनि में मां बि शामिलु आहियां गॾु यूसुफ बो सॼी संगत हुई पोइ उन्हनि खे 8 ॾींहं रखी आस्ते आस्ते कढियऊं पर यूसुफ ऐं मसूद ऐं कुझु माण्हू अहिड़ा जिन खे को वक़्तु न छॾियऊं पोइ कामिल लाजपत सां बि ज़्यादतियूं थियूं डॉक्टर सुलेमान सां थियूं इहे पर पोइ कुदरती ॻाल्हि इहा थी इहा मूवमेंट ॼण हिकिड़ो वॾी बाहि वांगुरु हिकिड़ो बम्बट मची वियो उहो मची वियो पोइ इन विच में वन्यूट हुयो वन्यूट जे ख़िलाफ़ु अॻे ई थोरी बाहि ॿरी पए धुओं त दुखियो पिए न सही बिल्कुलु धुओं दुखे पिए त बाहि ॿरी वई उहा बाहि पोइ 2 साल हलंदी रही 70 खां 69 ताईं त अयूब ख़ान डिक्टेटर हो बदमाश हो उहो चए बसि मां वन्यूट न टोड़ींदुसि माण्हुनि चयो न असांखे वञिणो हाणे पंहिंजा पठान बि शामिलु थी विया बलोच थी विया सिंधी थी विया सवाइ पंजाब जे बंगाल बि शामिलु थी वियो पोइ हिन इक़्तिदार छॾे ॿिए हिकिड़े फ़ौजी जनरल खे इक़्तिदार यहया ख़ान खे ॾिनो जंहिं वरी मार्शल आई पर उन हिकिड़ो इहो चङो कमु कयो जो माण्हुनि जे मूवमेंट खे ॾिसी वन्यूट खे खणी छॾी खणी डिसंबर में ऐलान थियो 1 जुलाई 70 ते ॼण सूबा त इहा ॼण हिकिड़ी तहरीक इन विच में ॿोली में तव्हांखे ख़बर हूंदी त अदी अख्तर बलोच सही बिल्कुलु मशहूरु असांजी ऐं जी बाद में वरी जी जी अदी रियाज़ मेमन मसूद नूरानी घरवारी हींअर जेका आहे इहे सभु वेठियूं इन्हनि जेल कटिया पोइ लाला कादिर आयो उन जेल कटिया उनखे मोचरा उन्हनि में पोइ साईं जी एम सदर खे सपोर्ट कई जतोई हैदर बख्श कई ग़ुलाम लगारी कई कादी फैज़ अहमद कई इन्हनि खे डंडा लॻाए सभु जेल में विया पोड़ा ऐं असां सभु वारंटनि में अची वियासीं थाणनि में बंदि कया वियासीं त अहिड़े नमूने सां पोइ इहा मूवमेंट हली वरी हिते बि अच्छा एजा सभु थियो छा मुंहिंजो त असां सबक़ु सिखियो कहिड़ो पर हाणे वरी चऊं था पाण ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो दौरु अचे थो पोइ सूरत हाल तव्हांजे आॾो आहे पर थियो छा एॾी वॾी शानदार क़िस्म जी जदोजहद अॻिते हली जेका वरी असां शागिर्द सियासत ॾिठी सिंध में उन त माण्हुनि जा अरवाह ई खणाए छॾिया उहो बिल्कुलु ॻाल्हि सही आहे त असां ख़ुदि इहा उमेदु लॻाई हुई त हीअ जेको असां शागिर्द आहियूं इन मां केतिरा असां मां सियासतदान थी वेंदा सही बिल्कुलु ऐं सिंध खे हिकिड़ा नई सियासत मिलंदी नओं लाड़ो मिलंदो सही उन में तमामु थोरा माण्हू जंहिंमें यूसुफ लगारी जहिड़ो थियो जाम साकी थियो मुजीब साहब थियो पर उहो घणे भाङे वकालत अमाला शेख थियो पर इहे कुझु अहिड़ा माण्हू हा पर ॾिसो न हिते वरी भुट्टो साहिबु अचे थो तव्हां भुट्टे साहिब खे ॾिसो त भुट्टे साहिबु 4 मार्च जे शागिर्दनि खे सपोर्ट कयो सही बिल्कुलु हालांकि उन दौर में ई कयो आहे वन्यूट खे सपोर्ट न कयो वन्यूट जी मुखालिफ़त न कयईं एंड में वञी कयईं वन्यूट जो हामी हो भुट्टो साहिबु सही पर पोइ 4 मार्च शागिर्दनि खे इहो कयईं जॾहिं वरी हुकूमत में आयो त 8 लख रुपया मंज़ूर कयईं त बाबा हिते जेको हुयो मीनार ठाहियो सही बिल्कुलु त कुझु असांजे दोस्तनि जेको आहे सो उहो मीनार जे मुखालिफ़त कई भुट्टो साहिबु हथु खणी हलियो ऐं जेको आहे सो अहिड़े नमूने त असांखे उहो जेका मूवमेंट जो जेको अंदाज़ हो न उहो असांखे बाद में न मिलियो उहो घटिबो वियो हालांकि साईं जी एम साईं पलीअ साहिब जेका बज़्म यूसुफ़ सिंध ठाही उन में तव्हां एतवार कंदो या साईं जो जनम ॾींहुं हूंदो 5-5, 10 हज़ार क़ासिम साहिब माण्हू अची वेंदा ऐं हर उन प्रोग्राम में मौजूदु हूंदो हुउसि पर उहा जेका शइ जेका मूवमेंट हुई छो त वन्यूट जे तहरीक में न्याणियूं असांजूं अच्छा एजाज़ साहिबु कहिड़ा सबब हुआ त हीअ जेका असांजी 4 मार्च खां पोइ शागिर्द सियासत हुई जॾहिं असांजे शागिर्द यूनियन्स जो ज़ुल्फ़कार अली भुट्टो बुनियादु विझे थो पोइ उहे उन हिसाब सां एतिरियूं कामयाबु न थी सघियूं जेके सिंध जे ख़ासि तौर ते तइलीमी इदारनि में उहो माहौल पैदा कनि जीअं सिंध में तइलीमी छो जो का बि क़ौम तइलीम खां सवाइ तरक़ी नथी करे बिल्कुलु सही आहे मुंहिंजो वरी ख़्यालु आहे त चंद साल यूनियन तमामु सुठियूं हलियूं सही 10-12 साल माशाल्लाह सुठो ॾाढो हुन जो किरदारु रहियो उन खां पोइ जेको जहिड़ा ई थी विया ऐं असांजूं तंज़ीमूं जीअं सिपाफ इहे अचनि थियूं इन्हनि जा जहिड़ा वरी ज़ियाउलक आयो उहो हिकिड़ो बदमाश माण्हू हो उन सिंध जे माण्हूअ खे कर्ब करण जी कोशिशि कई शागिर्दनि जे मथां बंदिशूं विधियूं एतिरे क़दुरु जो सिगा जो अहिड़ी तंज़ीम समाजी उनखे बंदिश विधाई किताबनि ते बंदिश विधी उहे त हक़ीक़त किताबनि ते त भुट्टे साहिब दौर में बंदिशूं पयूं हुयूं
त अहिड़े नमूने सां पोइ असांखे उहो जेको शागिर्द तहरीक परवान चढ़े ऐं उहा सियासत नओं रुख़ अख़्तियार करे उहो बदकिस्मती आहे न करे सघियासीं। पर एजाज़ साहिबु पोइ उहे उन दौर जा खोड़ असांजा सियासत शागिर्द हुया जेके अॻिते हली पीपल्स पार्टी या ॿियनि सियासी जमायतुनि में थिया पोइ त MNA MPF थी विया उन्हनि त पोइ वरी सफ़ा जेको हिसाबु कयो हो असांजे साम्हूं तव्हां हिसाबु जेके मिडिल क्लास जा माण्हू या लोअर मिडिल क्लास माण्हू उहे पैसे कमाइण में लॻी विया। सही आहे। छा इहो वरी इन त वॾो हिकिड़ो अलमियो समाजी भुट्टे साहिब जो इन में हिकिड़ो रोल आहे ॾिसो न भुट्टे साहिब इन कर्व करणु खपे हा। भुट्टे साहिब वटि बि वरी वॾेरो बि त अची वियो न साॻिए वक़्तु उहो बि MNA थियणु लॻो। अॼु जेको 50 वरे जेको लुंड हुआ मिसाल अपर जा अॼु बि उहे लुंड वेठा आहिनि। सही आहे। उहे मज़ारी अॻियां हुआ अॼु वेठा आहिनि उहे अबे ॾाढे हलंदा पिया अचनि जेसि ताईं इन सियासत खे इन जागीरदारी इन फ्यूडलिज़म खे टोड़बो न उन लाइ आउं चवंदो आहियां त इहा सॼी मूवमेंट आहे जेकॾहिं रिवाइव थिए जंहिंमें नंढा वॾा ग्रुप असांजा आहिनि डॉक्टर कादिर मक्सी आहे बशीर ख़ान कुरैशी जो ग्रुप आहे AJP आहे ॿियूं घणियूं वॾियूं तनज़ीमूं आहिनि जेकॾहिं उहो गॾिजी पवनि न एजाज़ साहिबु इहो त वरी अहिड़ो सिलसिलो आहे जो पाण हिन प्रोग्राम में ख़ासि तौर ते नथा चाहियूं त इहो हिकिड़ो ज़ियालक खां वठी बेनज़ीर साहिब जे हुकूमत जे दौर विच में जेको कुझु थियो आहे उन ते वरी को हिकिड़ो ॿियो प्रोग्राम ज़रूरु कंदासीं। मां सिर्फ़ु ॻाल्हि कंदुसि हिन तव्हांजे अॼोको जेको किताबु जंहिंजो महूरत थी रहियो आहे तव्हां वटि मक़सदु कहिड़ो हीउ जेको किताबु तव्हां हिन जो मक़सदु इहो त तारीख़ जेका आहे ॾिसो तारीख़ खे असां सहेड़ियूं असां उन तारीख़ सहेड़ी न वई आहे। सही बदकिस्मती आहे त सिंध में 500 खां वधीक PhD उस्ताद वेठा आहिनि यूनिवर्सिटियुनि में। सही बिल्कुलु हिकिड़ो उस्ताद किताब लिखण लाइ तयारु अलाउंस त वठंदा न अलाउंस कमु आयो त वठनि अंग्रेज़ीअ में मज़मून असांखे अंग्रेज़ीअ में कमु करणो पवंदो। हाणे हिन किताब में अधु अंग्रेज़ी अधु सिंधी आहे। सुठी ॻाल्हि मुंहिंजा वॾो किताब अंग्रेज़ी में अचे बल्कि उर्दूअ में बि असांखे उर्दू में बि अचे मुंहिंजो उर्दू में आयो आहे। असांजो केस सिंध जे माण्हुनि जो केस ॿियनि माण्हुनि ते ॿाहिरि वञे अंग्रेज़ ताईं वञे न साईं। हाणे तव्हां हींअर हिंदुस्तान कराची लिटरेचर फेस्टिवल लॻो अंग्रेज़ आया जेके हिंदुस्तान माण्हुनि अंग्रेज़ी में एॾो सिंध ते ॻाल्हायो। बिल्कुलु वॾी ॻाल्हि त इहा आहे त उहो अंग्रेज़ी में सिंध ते ॻाल्हाइनि असां हुन मां उत्साह पिया वठूं त अहिड़े नमूने असांखे ॿियो कमु करणु घुरिजे। मां रुॻो ही तारीख़ खे कलम बंदि कयो आहे त जेको ईंदड़ नौजवान आहे ईंदड़ नसुल आहे उनखे ख़बर पए त सिंध में गुज़िरियल वक़्त में छा थियो। चवनि हिस्ट्री itself is a very important thing। सिधो थियणु घुरिजे। एजाज़ साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन खे इहे गुज़ारिश कंदासीं त अॼु जेको हीउ प्रोग्राम थी रहियो आहे यकीनन तव्हां मां खोड़ दोस्त उते ईंदा ऐं उहे हीरोज़ जिन आर्ट्स काउंसिल कराचीअ में उहे हीरोज़ जिन 4 मार्च जो बुनियादु रखियो सिंध में शागिर्द सियासत खे मज़बूत करण लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो उन्हनि खे ट्रिब्यूट पेश करण लाइ ऐं उहे अॼु बि जहिड़ा जाॻंदा किरदार आहिनि ऐं हूअं बि उहा क़ौम तरक़ी कंदी आहे जिन पंहिंजे हीरोज़ जो क़दुरु कयो आहे। तंहिंजे करे तव्हां कोशिशि कयो जिते बि आहियो जेकर कराची में मौजूदु आहियो ऐं तव्हां वटि कुझु पल वक़्तु आहे त पंहिंजे हीरोज़ खे ट्रिब्यूट पेश करण लाइ ज़रूरु अचो। एजाज़ साहिबु तव्हांजी वॾी नाज़रीन इन सां गॾु असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। क़ासिम राजबर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।